दरियान के आलमी ॾींहं के हवाले से फिशर फोक फोरम पारा निकतल जागृता अवामी कारवां हैदराबाद पहुतो तो उनजो शानदार इस्तकबाल किया वियो। ठटे मां निकतल सिंध अवामी कारवां शहबाज बिल्डिंग का थींदो हैदराबाद प्रेस क्लब ते पहुतो, जैमें हज़ारें कारकुनन शिरकत कई, जिनमें औरतूं भी वडे अंग में शामिल हुयूं। फिशर फोक के चेयरमैन मोहम्मद अली शाह चयो त नवाज शरीफ के समुंड के बंद बधण वारे ऐलान से इंडस डेल्टा के माण्हुनि जा जज्बा मजरूह थिया आहिनि। दरिया के बिनी पासन का माण्हू रहंदड़ जेका आहे उन्हनि जी सूरत हाल ख़राब आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगियूं जेको आहे सो अजीरन थी वियूं आहिनि। उन्हनि जो रोज़गार जेको आहे उहो तबाह थी वियो आहे। दरिया जी माहौलियात तबाह थी आहे, डेल्टा जी माहौलियात तबाह थी आहे। असां वटि तव्हां ॾिसो त दरियानि खे बंदि ॿधी असांजी सिंधू दरिया उनजो कचो असांजो डेल्टा उहो तबाह थी वियो आहे। नतीजे में असांजो कई जीवतूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं माण्हू बुख ऐं बदाले में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पाणी जी हिकिड़ी सुठी पॉलिसी आंदी वञे, अञा ताईं पाकिस्तान जी क़ौमी पॉलिसी कान्हे त उहो पाणी जी क़ौमी पॉलिसी जेका आहे उहा नेचुरल फ्लो खे जारी रखण वारी पॉलिसी हुजे। अॼोके ॾींहं ते इहो मुतालबो थिए थो त इंटरनेशनली मुआहदनि तहत नेशनली मुआहदनि तहत अमल कयो वञे ऐं पाणी खे कुदरती वहिकरनि खे रोकियो न वञे। जेकॾहिं अगरि रोकियो वियो त सिंध तबाह थियण जो ख़दशो आहे। अवामी कारवां में शामिल औरतन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पानी ना है, दरिया सुकी वियो आहे, उन जे मसइले लाइ निकिता आहियूं त पाणी पीअण लाइ बि न आहे। अॼुकल्ह दरिया सुकी वियो आहे त पाणी जेके सिम नाले जा दरिया में छोड़िया विया आहिनि। पाणी इंतहाई ज़रूरी आहे, जीअण लाइ पाणी खपे, फसलुनि लाइ पाणी खपे, माण्हुनि लाइ पाणी खपे। पाणी असांजो जियापो आहे। पाणी जाम ज़रूरी आहे। पाणी ते बनियूं बि थींदियूं, पाणी ते मच्छियूं बि थींदियूं, पाणी ते दरिया बि थींदो, पाणी ते पाणी ज़रूरी आहे। सभु शइ खां पाणी ज़रूरी आहे। पानी जो असां सां ज़ुल्म आहे। पानी ना आहे तो का ज़िंदगी ना आहे। हूंदो त इहो कीअं थींदो? असां ॾिस नंढा नंढा बच्चा असां कमु कंदा आहियूं, पाणी न हूंदो त का शइ कोन हूंदी। बुख मरंदे त माण्हू ज़रूरु निकिरंदो। फिशर फोक के अगवाननि सिविल सोसाइटी के नुमाइंदनि ऐं मुहाणनि हुकूमत का मुतालबो किया है त सिंध के पानी का थियल कब्ज़ा फौरी तौर पर खत्म कराया वञनि ऐं सिंध के पानी जो समूरो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।